भाभी टमाटा अथव या तव्हां वटि? अला अला इन टाइम ते टमाटा वठण आई आहे। शर्म इंसान हुजे हा त उनखे बि शर्म अची वञे। एॾा महांगा टमाटा कीअं था वठण वञूं ॿियनि खां। पर कुछ माण्हू त भॻवान को भलो करे इन्हनि जो। बाबा खो गए तुम कहाँ, दो मुझे टमाटा, दूंगी मैं टमाटा। छा चयव भाभी? कुझु ग़लति चवनि था मुंहिंजे लाइ? तव्हांजे लाइ ग़लति? तव्हांजे लाइ सिर्फ़ु मिठा शब्द ई ॻाल्हाईंदी आहियां मां। नालायक माई। खाली मिठो ॻाल्हाईंदव ई या मिठो कुझु खाराईंदव बि? रखियो अथव कुझु मिठो? रखियो अथव घर में? मिठाइयूं त जाम हुयूं न असां वटि, पर खाई वियासीं असां सभु। उहो त हाणे तव्हांजा बुखिया लक्षण त ख़ानदानी अथव न। बुखिया बुखिया लक्षण न, ख़ानदान ते न। न न न न, खाओ खाओ बाबा, सदाई खाओ। 6 टमाटा ॾियो न मूंखे। 6 टमाटा? टमाटा थी गुणाव तव्हांखां, जायदाद थोड़ी थी गुणाव तव्हांजी जो तव्हां शाक था थियो। टमाटा 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 न गुणो भाभी, महिमान अचरा आहिनि भाभी, उहो न गुणाव। हिन महिल वरी मां काथे पिना? 80 रुपए किलो थी विया आहिनि टमाटा। अरे त मां जेॾी महिल रिटर्न ॾींदीमांव त मूंखे बि 80 में ई ॾींदो न, मूंखे थोड़ी 20 में ॾींदो। मुंहिंजो भाउ थोड़ी लॻे या मुंहिंजो बचपन जो प्यार थोड़ी लॻे। रिटर्न तव्हां वटां कुझु रिटर्न अचिणो ई न आहे। तव्हां वटि सिर्फ़ु इनकमिंग जी फैसिलिटी अथव, आउट गोइंग जी फैसिलिटी अथव ई न। सभु इन कंदा रहंदा आहियो ख़ाली। न न न न, हाणे ईअं न थींदो। तव्हां हिकु कमु कयो, तव्हां मूंखे 6 टमाटा ॾियो, मां सुभाणे तव्हांखे 7 थी ॾेई वञाव। भाभी टमाटनि बिना बि त भाॼियूं ठहंदियूं आहिनि न। न बाबा, असां महिमाननि खे सुठियूं रोटियूं खाराईंदा आहियूं, तव्हां वांगुरु थोड़ी आहियूं। असां वांगुरु न आहियो मतिलबु वठो असां खां ई था। अरे सॉरी सॉरी, मुंहिंजी ज़बान एक्चुअली चवण ॿियो कुझु पई चाहे, लेकिन ग़लति रस्ते ते हली वई। केॾी महिल कीअं असां चड़ीअ खे चड़ी चई छॾींदा आहियूं। दिलि में ख़बर हूंदी आहे कि उहो चड़ी आहे, लेकिन चड़ीअ खे चड़ी चवंदासीं त चड़ी बुरो मञी वेंदी न। चढ़ी वञी केतिरी बि चढ़ी हुजे, लेकिन चढ़ीअ खे रियलाइज़ न थियणु खपे कि माण्हू हुनखे चढ़ियो सम्झनि था। सम्झी वियो? चवणु छा था चाहियो तव्हां? 6 टमाटा ॾियो न मूंखे। भाभी टमाटा महांगा छो थी विया आहिनि? मूंखे कहिड़ी ख़बर आहे? एतिरो बि न ख़बर अथव? एतिरो जनरल नॉलेज त हुजणु खपेव न तव्हांखे। तव्हांजो वॾो जनरल नॉलेज सुठो आहे। ॿुधायो जिराफ खे इंग्लिश में छा चइबो आहे? जिराफ खे इंग्लिश में छा चइबो आहे? छा चइबो? जिराफ खे इंग्लिश में जिराफ ई चइबो आहे। हा, इहो त कॉमन सेंस आहे न। जिराफ खे त जिराफ ई चवंदासीं न। हाणे शाहरुख खान खे इंग्लिश में शाहरुख खान ई चवंदासीं न। अमिताभ बच्चन खे इंग्लिश में अमिताभ बच्चन ई चवंदासीं न। तव्हांजो सवाल ई ग़लति आहे। 6 टमाटा ॾियो न मूंखे। अॼोको ॾींहुं ॾियांव थी भाभी। हा, अॼोको ॾींहुं ॾियो न, सुभाणे थोड़ी खपंदा मूंखे। सुभाणे ॾेई वेंदव वापसि। ओ हा, सुभाणे त ॾेई वेंदमि न मां। सुभाणे ॾियण जो ॾींहुं आहे मुंहिंजो। सुभाणे सभिनी ग़रीबनि खे दान कंदमि। हेॾे छा था ॻाल्हायो? ग़रीब छा माना छा था सम्झो तव्हां असांखे? छा चई छॾियो मां? मुंहिंजी ज़बान वायात। वञो, न आहे ॾियणा टमाटा, वञो हितां। न न, ईअं न कयो। ॿुधो ॿुधो, महिमान अचणा आहिनि न, मन बेइज़ती थी वेंदी हुननि जे अॻियां। हा, पाण सां ई बेइज़ती कयो। न न, बेइज़ती नथी कयांव। भेनरूं आहियूं न पाण में। भेनरूं त अलाए छा छा चवंदियूं आहिनि पाण में। असांखे न वणंदियूं आहिनि इहे ॻाल्हियूं। न न, नथी चवांव, नथी चवांव। हे छा आहे भाभी? भाॼियुनि जा एॾा कंटेनर पिया आहिनि, रोज़ ॿाहिरां भाॼी था घुरायो या? ॾिसो वरी चालू थी न कुस तव्हांजी। मां छो चवंदमि ॿाहिरां खाओ, सदाई खाओ। होटलूं छा लाइ खुलियल पियूं आहिनि? तव्हांखे छा करिणो आहे? ॿाहिरां खाऊं, दूर पायूं, कमु छा वञे तव्हांजो? ॿाहिरां खाओ सदाई। हे खणो भाभी, तव्हां टमाटा खणो। हे खणो, वञो। अरे जाम जाम महिरबानी तव्हांजी। हिन खां वधीक मां ॻाल्हाईंदमि न, मूंखे चक्कर अची वेंदा। चांहि ठाहियो न, पोइ चांहि ठाहियो त मां बि पियां। न न, चांहि नथी ठाहियां हाणे, बिल्कुलु बि न। हे 4 अथव भाभी, 6 चयामांव टमाटा। वठो, सुभाणे ॾेई वञिजो पक। हा हा, सुभाणे बिल्कुलु बिल्कुलु। इनजो सुभाणे कॾहिं न ईंदो मुंहिंजा 6 टमाटा। भाभी भाभी आयो कि हली वियो मथे? काॾे हली वञा? आयो आयो। मां चयो पेके बेके वेंदा रहंदा आहियो न तव्हां। हितां जा सूर पूरा थियनि त पेके बेके वञूं न। भाभी तव्हांजा टमाटा। टमाटा तव्हां खणी आया आहियो रिटर्न? इहो चमत्कार कीअं थी वियो? हलो अड़बड़ो ईअं न आहियूं, ग़रीबनि जो खाईंदासीं न बाबा। भाभी इहो तव्हां वटि 2 किले जो काजू बादामी जो पैकेट पियो हुयव न? काजू बादामी जो? पोइ तव्हां चओ न पिया तव्हांजी पुफी ॾेई वई आहे दिवालीअ ते।
इहा अच्छा इन करे रिटर्न खणी आई आहे टमाटा। उहो काजू बादाम जो पाकेट ॾियो न, हो छा आहे मुंहिंजा महिमान हाणे निकिरनि था, अधु कलाके में गाॾी अथनि, मां हाणे काॾे पिना, ॾियो न, मां सुभाणे तव्हांखे ॾेई थी वञाव। शाबस थी भॻवान तोखे, कहिड़ा कहिड़ा प्राणी ठाहिया थी।